नाज़िन सूबाई वज़ीर सरदार शाह ठठे में खुलियल कचहरी करे शहरियन जा मसला बुधा रवाय सां वधीक अपडेट मालूम कथा उमर कुंभार का। उमर छा इन हवाले सां वधीक अपडेट आहे? जी सूबाई वज़ीर तइलीम सरदार शाह जी अॼु खुली कचहरी थी जिमखाना ठट्टा में, जिते हुन अवाम जा मसला ॿुधा ऐं उन मौक़े ते हुन ॻाल्हाईंदे चयो त असां हाकिम न पर अवाम जा नौकर आहियूं। पीटी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हिदायत ते खुली कचहरी करे अवाम जा मसला ॿुधाइण लाइ आया आहियूं। पंहिंजा मसला ॿुधायो। आउं हिन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त माण्हू भले सवाल कनि, पंहिंजनि मसइलनि खे पेश कनि। ठट्टो सिंध जी तारीख़ जो अणमट बाब आहे। ठट्टो सिंध जी गादी जो हंधु रहियो आहे। मूंखे ख़ुशी आहे त अॼु ठट्टे में खुली कचहरी करण लाइ अवां वटि हली आयो आहियां। तइलीम जी बहितरी लाइ PSP ऐं NCHR टीचर्स जी भर्ती लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि त जीअं स्कूल खुली सघनि। सूबाई वज़ीर सरदार शाह जी मकली ते खुली कचहरी के खिताब। इन मौके ते NNA सादिक अली मेमन, चेयरमैन जिला काउंसिल अब्दुल हमीद पवर, MPA रुखसाना शाह ऐं सूबाई वज़ीर सैयद रियाज़ अली शाह ऐं ॿियनि हज़ारे माण्हुनि शिरकत कई। जी उमिर अपडेट का आगाह करण जे लाइ अव्हां जी महिरबानी।